उन हिकिड़े मुस्लमान खे शहीद करण जे बदिले उन जो बदिलो उनखे मां रब करीम जहन्नम में अज़ाब ॾींदुसि। मुस्लमान खे क़त्ल करण कुफ्र। मां मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़ाहिरी हयाती खां बाद तव्हां में अहिड़ा बादशाह पैदा थींदा, बाक़ी जेकॾहिं ज़ुल्म कनि ज़्यादती कनि त हक़ जो कलमो ज़रूर चइजो, उन्हनि सां जंग न कजो। या रसूल अल्लाह, बेवकूफ़ वरी हुक्मरान कॾहिं थींदा? अल्लाह जे हबीब फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े माण्हू प्यासा हूंदा, उञारा हूंदा, हौज़ कौसर ते मां उन्हनि खे प्याला भरे पीआरींदुसि, पर जंहिं ज़ालिम हुक्मरान जो साथ ॾिनो उनखे हौज़ कौसर ते अचण ई नसीब कोन थींदो। कहिड़ी बेवकूफ़ी ते लथा आहिनि। ऐं असां मुतालबो इहो बि कयूं था त जे सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद, वमन यक़्तुल मुमिनन मुतअम्मिदन फजज़ाउहु जहन्नम खालिदन फ़ीहा व ग़ज़िबल्लाहु अलैहि व लअनहु व अअद्द लहु अज़ाबन अज़ीमा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। महबूब आमद बर फलक बलगल उला बेकमालिही, मनाजात दिल मंजूर शुद कशफद जाबे जमालिही, दर अखलाक ऊंचे कुनम बया हसनत जमीओ खिसालिही, हम खाने दे बरवे दुरूदो सलाम सल्लु अलैहि व आलिहि सल्लल्लाहु अलैहि या व सल्लम अलैका या हबीबल्लाह। प्यारा मुसलमान दोस्तों, अजीजों, निहायती वाजिबुल एहतराम अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु कुरान पाक में मना फरमायो आ त कंहिं बि माण्हूअ जो क़त्ल करण जाइज़ नाहे, चाहे वो मुसलमान हुजे या ज़िम्मे जे तहत रहण वारो काफ़िर हुजे, जेसी ताईं उनखे शरीयत नथी चवे क़त्ल करण जो त उनखे क़त्ल करण वॾो गुनाह आहे। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलख़ुसूस इन ते त कंहिं मुसलमान खे शहीद कजे, नाजायज़ कंहिंखे क़त्ल कजे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम घणा वईद ॿुधाया, मगर असांजी बदकिस्मती आहे जो असांजे पाकिस्तान मुल्क में रोज़ानो क़त्लो गारत हले थी। रोज़ माण्हू मरन पिया, के शहीद कया था वञनि, कंहिंखे कहिड़े हिसाब सां को मारे थो, कंहिंखे केर थो मारे, को डाकू मारनि था, चोर मारनि था, हाणे पुलिस बि मारे थी। मगर वॾी इंतिहा इहा थी वई त हिन गुज़श्ता हफ़्ते में जेको हाणे ॾींहं गुज़रिया, पंजाब में उहे माण्हू जेके अहले सुन्नत सां ताल्लुक़ रखनि पिया, उहे माण्हू तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह जा जेके या रसूल अल्लाह जा नारा हणी ऐं इन तंज़ीम जे तहत निकिता हुआ त असां पंहिंजे मुसलमान भाइरनि जेके फ़लस्तीन में असांजा मुसलमाननि ते ज़ुल्म थिए थो, उन्हनि सां यकजहती जे लाइ असां इज़हार कयूं था। त
असां तव्हां सां गॾु आहियूं, उन्हनि खे इहो ॿुधाइण जे लाइ असां रोड ते हली ऐं असां पैगाम ॾींदासीं। मगर पंजाब हुकूमत उन्हनि जे मथां ज़ुल्म कयो एतिरे क़दुरु जो 200-300 माण्हू शहीद कया ऐं ॿुधायो थो वञे त 1900-2000 माण्हू तक़रीबन ज़ख़्मी आहिनि। ऐं वरी उन्हनि खे शहीद करे जेके लाश उन्हनि खे मिलिया, घणनि खे बाहि ॾेई साड़ियाऊं, घणनि खे मारे शहीद करे नालनि में उछलाए छॾियाऊं। ऐं इहो बदतरीन हुकूमत चइबी जेका पंहिंजी राया खे मारे ऐं उहा जेका न को बग़ावत थी करे हुकूमत जे न उन्हनि हुकूमत सां को जंग जो ऐलान कयो, सिर्फ़ पंहिंजे मुस्लमान भाइरनि सां यकजहती जो इज़हार कयऊं। हाणे अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू क़ुरान पाक में इन खे हराम चयो आहे त कंहिं बि मुस्लमान खे या ज़िमी खे तव्हां ॼाणी वाणी क़त्ल कयो। हिकिड़ो हूंदो आहे क़त्ल आमद चइबो आहे ॼाणी वाणी मुतअम्मिदन, ॿियो आहे जेको ख़ता सां थी वञे। ख़ता हीअं आहे हिकिड़े माण्हू कंहिं जानवर खे मारियो पे पर इत्तिफ़ाक़ सां माण्हू खे लॻी वियो। अहिड़े क़िस्म में बि अल्लाह ताला फरमाए थो तव्हांखे उनजो फिदियो ॾियणो पवंदो मालिकनि खे। मगर ॿी जेका सूरत आहे ॼाणे वाणे कंहिं मुस्लमान खे शहीद करणु, उहो वरी अल्लाह ताला अॻी आयत में इन खां पोइ मुतसिल बयान फरमायो। उनखे अल्लाह ताला हिन लफ़्ज़नि सां बयान फरमायो। अल्लाह ताला इरशाद फरमायो वमन यक़्तुल मुमिनन मुतअम्मिदन, जेको ॼाणे वाणे कंहिं मुस्लमान खे मोमिन खे इरादो करे क़त्ल करे थो, कंहिं मुस्लमान मोमिन खे शहीद करणु चाहे थो, अल्लाह ताला फरमायो फजज़ाउहु जहन्नम, हुन हिकिड़े मुस्लमान खे शहीद करण जे बदिले उनजो बदिलो उनखे मां रब करीम जहन्नम में अज़ाब ॾींदुसि। हिकिड़े मुस्लमान खे मारण जो बदिलो जहन्नम। अल्लाह ताला फरमाए थो वग़ज़िब अल्लाहु अलैहि, जंहिं माण्हू कंहिं मुस्लमान खे मारियो अल्लाह ताला उन ते नाराज़ आहे। वलानहु, रब करीम उन ते लानत फरमाईंदो आहे। वअद्द लहु अज़ाबन अज़ीमा, अल्लाह ताला इरशाद फरमाए थो जेको माण्हू इन्हीं मुस्लमाननि खे शहीद करे थो, मां रब करीम उन जे लाइ अज़ीम अज़ाब तयार कयो आहे। वॾे में वॾो अज़ाब आहे उन जे लाइ, कंहिंजे लाइ जेको मुस्लमान खे मारे। अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालो बेहद इरशाद फरमायो मन क़तल नफ्सन बिग़ैर नफ्सिन औ फसादिन फिल अर्द, नाहक कंहिंखे जेकॾहिं कंहिं माण्हू मारियो फक अन्नमा क़तल अन्नास जमीआ, अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं कंहिं नाहक हिकिड़े माण्हूअ खे मारियो उन तमाम इंसाननि खे मारे छॾियो। हिकिड़े खे मारण सभिनी खे मारण आहे। वमन अहयाहा, जेकॾहिं कंहिं हिकिड़े खे आज़ाद कयो, हिकिड़े खे ज़िंदा रहण जो हक़ ॾिनाई, फक अन्नमा अहयन्नास जमीआ, अल्लाह ताला फरमाए थो न ॼण सभिनी इंसाननि खे जियारण जो हक़ ॾिनो आहे। लिहाज़ा क़त्ल करण सां हिकिड़े खे भले क़त्ल कयो, 1000 खे क़त्ल कयो, उन कातिल जी जाइ जहन्नम। जहिड़ो हिकिड़े खे क़त्ल करण वारे खे गुनाह मिलंदो, 100 खे क़त्ल करे गुनाह उहो मिलंदो। मतलब उहो गुनाह जो मतलब आहे जहन्नम उनखे मिलंदो। जहिड़ो हो जहन्नम में वेंदो, ईअं हो बि जहन्नम में वेंदो। अल्लाह जे हबीब
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ता कुर्बान मुझे प्यारे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़त्लुल मुस्लिम कुफ्रुन मुसलमान के कत्ल करण कुफ्र अल्लाह जे हबीब जो मतलब है आ सुनो नबी पाक फरमाइन था त मुसलमान सां विढ़ंदो मुसलमान त मुसलमान के कत्ल कोन कंदो आ जेको मुसलमान जो खून बहाइण के जाइज़ समझे वो पाण काफ़िर थी वेंदो आ पोइ मुर्दे मुसलमान के मारींदो आ अॻे खे जाइज़ समझंदो त हे जाइज़ आहे हिन खे मारण ऐं हो मुसलमान आहे अल्लाह रसूल हुन खे जाइज़ न चयो आहे मारण हे हुन खे जाइज़ चवे थो अल्लाह रसूल जो मुखालिफ़ थिए थो काफ़िर बणिजे थो हुज़ूर फरमायो मान खे घटि वधि ॻाल्हाइण गारियूं ॾियण इहो फिस्क आहे गुनाह आहे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु रिवायत कनि था फरमाए तो तमा नबी करीम के डिठो बाण काबतुल्लाह शरीफ जो तवाफ फरमाइन पिया चाहे हिकड़े मुसलमान के मारियो हो मुझो मुस्तफा फरमाए तो हज भी खणी ईंदो उमरा भी खणी ईंदो कबूल कोन पवंदसे काबा तुंहिंजी खुशबू केॾी आला तूं पाण केॾो शान वारो आ तुंहिंजी इज्जत केतिरी वॾी शान वारी आ पर हुजूर फरमायो वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही पाण काबे के फरमाइन पिया ओ काबा तूं शान वारो तुंहिंजी इज्जत शान वारी पर जंहिं अल्लाह जे हथ में मां मुहम्मद जी जान आहे उन्ही अल्लाह जो कसम आहे लहुरमतुल मुमिन आज़म इंदल्लाहि हुरमतम मिनके जेका तुंहिंजी इज्जत आहे उहा आला है तुंहिंजो शान आला है पर रब करीम वटि हिकिड़े मुसलमान जी हुरमत वधीक हिकिड़ो मुसलमान सभु न ऐं ॿिए पासे फरमायूं काबतुल्लाह शरीफ हुजे पर काबे खां वधीक हुरमत मुसलमान जी आहे होॾो माण्हू काबतुल्लाह खे माअज़ल्लाह सुम माअज़ल्लाह को ड्राइव चाहे फरमायूं इहो हिकिड़े पासे इन खां वधीक गुनाह इहो आहे जो कंहिं हिकिड़े मुसलमान खे क़त्ल करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू हुरैरा साईं इरशाद फरमाइनि था हिते क़त्ल करणु आहे न पर मुंहिंजे मुस्तफ़ा त ईअं बि इरशाद फरमायो ला युशीरु अहदुकुम अला अखीहि बिस्सलाह हुज़ूर फरमाइनि था तव्हां मां ओ मुसलमानो तव्हां मां को बि माण्हू पंहिंजे मुसलमान भाउ ॾांहुं कंहिं तलवार तीर नेज़े बंदूक जो इशारो बि न करे कंहिं पंहिंजे भाउ मुसलमान ते तलवार ओलारे बि न खाली उन सां बंदूक साण आहे पिस्टल साण आहे उन ते इशारो बि न करे त मां तोखे हणा थो हणे न इशारो बि न करे अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं मुसलमान खे कंहिं बि पंहिंजे प्यारे भाउ खे मुसलमान दोस्त खे इशारो बि न कंदा कयो छो या रसूल अल्लाह फरमाइनि था मतां शैतान तव्हां खां हलाए लिजे तलवार वही वञे मतां तव्हांजे हथ में बंदूक वही वञे अॻियों जेकॾहिं गुज़ारे वियो मरी वियो क़त्ल थी वियो तव्हां जहन्नम में हलिया वेंदो ॻाल्हि सम्झ में अचे थी इशारो बि न कयो नबी पाक फरमायो छो फरमायो मतां शैतान तव्हांजे हथ में हलाए विझे हथियार खे हली पियो त पोइ तव्हां जहन्नम में वेंदो मुंहिंजे महबूब अकरम एतिरो बि फरमायो मन अशार इला अखीहि बिहदीदतिन फरमायो कंहिं लोह जे औज़ार माना जंहिंसां माण्हूअ खे मारबो आहे अहिड़ो हथियार जेकॾहिं पंहिंजे भाउ ॾांहुं इशारो कंदो अल्लाह जा मलाइका उन ते लानतूं कंदा आहिनि जेसीं ताईं उन जे हथ में हथियार हूंदो आहे एसीं ताईं उन ते लानत मलाइकनि जी वसंदी आहे पई
जेसी ताईं उहो माण्हू पंहिंजे भाउ खे सिर्फ़ इशारो कंदो आहे, हथ में रखी ओलारींदो आहे, फरमायो लानत पई वसंदी आहे। मुंहिंजे महबूब ईअं बि फरमायो, पाण फरमायो व इन कान अखाहु लिअबीहि व उम्मिहि, जेकॾहिं उनजो भाउ पीउ ऐं माउ ॿिन्ही जे तरफ़ां माना सॻो भाउ हुजेसि। माण्हू चवंदा भाउ सां पाण भाइर आहियूं, मज़ाक था कयूं, फरमायो भले मज़ाक में तव्हां भाइर, सॻा भाइर बि जेकॾहिं मज़ाक में बि कयो कंहिं बि तरीक़े सां, तॾहिं बि अलाह जे मलाइकनि जी लानत वसंदी आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा इरशाद फरमायो, पाण फरमाइनि था मन आन अला क़त्ले मोमिनिन, ॿी रिवायत में मुस्लिम जो बि लफ़्ज़ आहे, फरमायो जेकॾहिं को माण्हू कंहिं मुस्लमान खे माराइण में मदद कंदो, या रसूल अल्लाह मदद कीअं करे, हथियार वठी ॾे या उनखे पकड़े उन्हनि खे ॿुधाए मुखबिरी करे हिन जाइ ते वेठो आहे हिनखे मारियो, फरमायो न इहो बि वॾो आहे जेकॾहिं इन खां थोरी बि मदद कयाई, केतिरी फरमाइनि था वलो बि शतर कलमा, जेकॾहिं कलमे जो थोरो ज़रो बि चवे। कलमो माना हिकिड़ो हूंदो आहे जुमिलो, ॿियो हूंदो आहे लफ़्ज़। इहो जेको लफ़्ज़ आहे न, इन खे अरबी में कलमो चवंदा आहिनि। जुमिलो छा आहे? मिसाल जे तौर माण्हू कंहिं ॿिए मुस्लमान खे मारण आया पे, हिन चयो त ओ हेॾो वेठो अथव, इहो आहे जुमिलो। इहो छा आहे? ॻाल्हायो। या चवे ओ हुन कुंड में आहे, फलाणी जाइ ते लिखियल आहे, इहे जुमिला आहिनि। लफ़्ज़ छा आहे? ओ हे, इशारो कबो आहे न, मिसाल हे, फरमायो इहो बि न चवे, हे इहो बि न चवे, छो त इहो कलमो आहे, फरमायो अधु कलमो चवे। या मिड़ई कंहिं लफ़्ज़ जो बि को थोरो हिसो चई उन्हनि खे ॿुधाए त हेॾां वेठो आहे, फरमायो इन जे लाइ बि अल्लाह ताला सज़ा मुक़रर फरमाई आहे। कहिड़ी? पाण फरमाइनि था लक़ी अल्लाह अज़्ज़ व जल्ल मक्तूबुन बैन ऐनैहि आरिफुम मिर रहमतिल्लाह, फरमायो जॾहिं क़यामत जे ॾियारे इहो माण्हू अल्लाह जी दरबार में पेश थींदो, कातिल न, कातिल जे लाइ त अञा वधीक आहे, पर फरमायो जंहिं माण्हू कंहिं मुस्लमान खे माराइण जे लाइ अधु लफ़्ज़ ॻाल्हायो हो, फरमायो इहो माण्हू जंहिं महिल अल्लाह जी दरबार में पेश थींदो, ॿिन्ही अखियुनि जे विच ते हिन निराड़ ते लिखियल हूंदो अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद आहे, हिन खे रब जी रहमत न मिलंदी। ऐं हुज़ूर फरमायो आहे जन्नत में वेंदो ई उहो जंहिं ते अल्लाह जी रहमत थींदी। मतलब हाणे इन ॿिन्ही खे मिलायो, मतलब इहो नतीजो इहो निकितो त जेकॾहिं को माण्हू अधु लफ़्ज़ बि ॻाल्हाए मुस्लमान खे माराइण जे लाइ, त फरमायो अहिड़ो माण्हू जहन्नम में वेंदो, जन्नत में न वेंदो, छो त हिन ते रहमत ई न थींदी। मुंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो त अदा एतिरो आहे, सिर्फ़ तव्हां सम्झंदा हूंदो त हिकिड़ो माण्हू आहे, पर मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमायो लो अन्न अहल समाए वल अर्द इश्तरकू फी दम मोमिनिन, जेकॾहिं सभु आसमान वारा, सॼी दुनिया वारा, ज़मीन वारा, आसमान वारा सभु गॾिजी हिकिड़े मोमिन खे मारे, सभु शरीक आहे क़त्ल में, कंहिंजे खून में, हिकिड़े जे में, हिकिड़े मोमिन जे क़त्ल में सभु गॾु आहे। हुज़ूर फरमाइनि था ईअं नाहे त चलो हिकिड़ो मारियो अथऊं ख़ैर आहे, सभिनी खे अज़ाब कीअं ॾियां, फरमाइनि था लअक़बहुमुल्लाहु फिन्नारे, सभिनी आसमान ज़मीन वारा जेके बि माण्हू गॾिजी हिकिड़े खे मारींदा, उन हिकिड़े मुस्लमान जे बदिले में अल्लाह ताला उन सभिनी खे जहन्नम में विझंदो। सिर्फ़ सॼे माण्हुनि खे, जेके बि माण्हू आहिनि, फरमायो हिकिड़े माण्हू खे मारियो अथऊं ऐं ॿिए पासे ॾे
वॾा माण्हू आहिनि मुत्तकी परहेज़गार, फरमाइनि न अलाह खे का परवाह कान्हे, रब करीम खे परवाह छा, या अलाह ताला कंहिंजो मोहताज आहे? हर शइ रब करीम ठाही आहे ऐं कुन सां ठाही आहे। ईअं या अलाह ताला मज़दूरनि खां ठहराई, या अलाह ताला खे कंहिं शइ जी ज़रूरत आहे, हाजत आहे, माअज़ल्लाह। फलक अरेश कुर्सी ज़मी कहीं बनाया तो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अरेश कुर्सी ज़मी कहीं बनाया तो अल्लाह अल्लाह अल्लाह। मिट्टीअ मां आदम जो जिस्म कहीं बनायो, बिना पीउ जे पैदा ईसा कहीं करायो। फिरौन जी झोलीअ में मूसा कहीं निपायो तो अल्लाह अल्लाह अल्लाह। इहो अदा मुंहिंजो रब करीम आहे, बेनियाज़ आहे, रब खे कंहिंजी परवाह न आहे त कोई साहब आहे, वॾेरो आहे, ज़मींदार आहे। अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो जेकॾहिं हिकिड़े खे बि मारियो त रब खे परवाह ई न आहे। मुंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हज़रत उबादा बिन सामित रिवायत कंदो आहे, पाण फरमायो, मन क़तल मोमिनन, जंहिं कंहिं मोमिन खे मारियो, मोमिन जो क़त्ल कयईं, फ़तबत बिक़त्लिही, ऐं उहो क़त्ल बि नाहक हो, हक़ जे लाइ न, नाहक माण्हू खे मारियाई। पाण फरमाइनि था, लम यक़बलिल्लाहु मिन्हु सर्फ़ुन वला अदल। क़यामत जे ॾियारे पंहिंजा फ़र्ज़ खणी ईंदो, नफ़िल खणी ईंदो, अल्लाह क़बूल कोन कंदुसि। पाण फरमाइनि था, निमाज़ूं बि खणी ईंदो, रोज़ा बि खणी ईंदो, क़बूल कोन पवंदा। उहो जंहिं हिकिड़े मुस्लमान खे मारियो हो, मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए थो, हज बि खणी ईंदो, उमरा बि खणी ईंदो, क़बूल कोन पवंदसि। मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाइनि था, ज़कातूं बि खणी ईंदो, सदका बि खणी ईंदो, का शइ उनजी क़बूल कान पवंदी। छो या रसूल अल्लाह फरमाइनि था, मुंहिंजे रब करीम खे मोमिन जो खून प्यारो आहे। जंहिं हिकिड़े मोमिन खे मारियो, फरमायो त हुनजो अल्लाह का बि इबादत क़बूल न कंदो, चाहे केतिरो मुत्तकी परहेज़गार नेक सालिह हुजे, पर आहे त कातिल। चाहे हिकिड़े जो कातिल हुजे, ऐं जिन हेतिरा सव माण्हू मारिया। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी नबी करीम अलैहिस्सलाम हिकिड़े ॾियारे इरशाद फरमायो, तव्हां जंग ते वञो। कुझु अहिड़ियूं जंगियूं जंहिंमें नबी करीम ख़ुदि तशरीफ़ वठी वेंदा, उन्ही जंगियुनि खे ग़ज़वो चवंदा आहिनि त नबी पाक ख़ुदि उन में तशरीफ़ फरमा थिया। ॿियूं उहे जंगियूं जंहिंमें नबी करीम पाण न वेंदा, पंहिंजे असहाबनि खे मोकिलींदा। हिकिड़े ॾियारे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम पंहिंजे सहाबनि खे हिकिड़े जंग ते मोकिलियो त उन जंग में उन सहाबनि ॾिठो त उहे काफ़र पाण त भॼी विया, लिकी विया, पर हुननि जा ॿार हुआ, उन्हनि जी औलाद ऐं औरतूं हुयूं, त हुननि छा कयो, उन्ही नंढे ॿारनि सां विड़ी उन्ही ॿारनि खे मारे छॾियाऊं। छा चयूं, काफ़रनि जे ॿारनि खे मारियूं, छो त अञा दीन जी तालीम हली पए। नबी पाक अलैहिस्सलाम अञा अहकाम बयान फरमाइनि पिया, सहाबनि इहो इज्तिहाद कयो त छो त हे बि काफ़र आहिनि। जॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम पुछा कई, मा हमलकुम अला क़त्ल ज़ुर्रिया, पाण फरमायो, ॿारनि खे तव्हां खे कंहिं मजबूर कयो जो ॿारनि खे तव्हां क़त्ल करे आया हो।
सहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अलैसु औलादल मुशरिकीन, या रसूल अल्लाह इहे त पोइ काफ़रनि जा ॿार हा, मुस्लमाननि जा त कोन हा। मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उथी भी तकरीर फरमाए, न जो सॼे जो सॼो मसलो क़यामत ताईं हल फरमायो। सिर्फ़ उन्हनि खे ॿुधाइनि हा, पर मुझे महबूब अलैहिस्सलाम बीर आया। सुम्मा क़ामन नबिय्यु ख़तीबा, मुझो महबूब उथी ख़ुतबो ॾियणु शुरू फरमायो त जीअं सभई ॿुधनि, अॻिते पैगाम वञे क़यामत ताईं ख़बर पए। कहिड़ो पैगाम फरमायो? इन कुल्ल मौलूदी यूलदु अलल फितरा, मुझे महबूब करीम फरमायो हमेशा जेको नंढो ॿार हूंदो आहे उहो पंहिंजी फितरत ते ॼमंदो आहे। जेकॾहिं मुस्लमाननि जो ॿार हूंदो त मुस्लमान उनखे पाण ॾे छिके मुस्लमान कंदा, काफ़रनि में ॼमंदो त काफ़र उनखे काफ़र बनाईंदा, असुल ॿार काफ़र कोन हूंदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम इरशाद फरमायो, ओ मुसलमानो यादि रखो, ॿार ॼमंदो आहे त का ॿोली कोन ॻाल्हाईंदो आहे, माइट उनखे सेखारींदा आहिनि, पोइ ॿोली सिखंदो आहे। मतलब नबी करीम अलैहिस्सलाम इहो बयान फरमायो त ॿारनि खे न मारियो। तो सहाबिन इहो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जेकॾहिं उहे काफ़रनि जा ॿार आहिनि, पोइ पाण वरी अॻिते इहो दरिया वहायूं इल्म जो। जुमिलो त नंढो आहे पर इन में मानाऊं घणियूं आहिनि। नबी पाक फरमायो त ॿार पंहिंजी फितरत ते ॼमंदो आहे। मुंहिंजा अदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जूं जिते निशानियूं बयान फरमायूं त क़यामत जूं ही निशानियूं आहिनि। उते अल्लाह जे हबीब ईअं बि इरशाद फरमायो, पाण फरमायो ला तक़ूमुस्साह, क़यामत ऐसी ताईं न ईंदी। केसि ताईं या रसूल अल्लाह? इल्म सीननि मां ख़त्म थी वेंदो। फरमायो ज़िलज़िला घणा थींदा, यतक़ारब ज़मान, ज़मानो वेझो थी वेंदो, ख़बर ई न पवंदी ॾींहुं गुज़री वियो, 40 साल गुज़री विया ख़बर ई कान पई। पाण नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो क़यामत जी निशानी आहे, क़यामत ऐसी ताईं न ईंदी जेसी ताईं इल्म खजी वञे, ज़िलज़िला घणा थी वञनि ऐं वक़्तु वेझो थी वञे, ख़बर न पवे ॾींहुं गुज़री वियो, हफ़्तो गुज़रंदे देरी कान थिए, महीनो गुज़रंदे देरी कान थिए, उमिरि 40 साल 50 साल 100 साल गुज़री वियो ख़बर ई कान्हे, कलो की ॻाल्हि आहे, नंढा से फरमाइनि था इहा क़यामत जी निशानी आहे। फितना ज़ाहिर थींदा, इख़्तिलाफ़ थींदा, झेड़ा थींदा, हर्ज वधी वेंदो। हिकिड़ी रिवायत में असहाबनि पुछो या रसूल अल्लाह हर्ज छा आहे? पर हिन में मुंहिंजे मुस्तफ़ा ख़ुदि वज़ाहत फरमाए छॾी हर्ज छा आहे। फरमायो वहो अल क़त्ल अल क़त्ल, उहो रुॻी क़त्ल थींदो। हेॾा बि माण्हू पिया मरंदा जिते ॾिसो रोज़ तव्हांखे ख़बरूं मिलंदियूं, अॼु फलाणो मरी वियो, अॼु फलाणो मारिजी वियो, अॼु फलाणो मारिजी वियो, फलाणी जाइ ते फलाणो मारिजी वियो। हे त ॾिसो सुन्नियुनि जो 200-300 माण्हू हिकिड़ी जाइ ते शहीद कया विया। हुज़ूर फरमाइनि था इहे क़यामत जी निशानी आहे, जॾहिं इहे निशानियूं थींदियूं पोइ क़यामत ईंदी। ऐं फरमायो माल एतिरो घणो थी वेंदो जो ज़कात वठण वारो केरु न हूंदो। अॼुकल्ह त माशाअल्लाह माल थोरो आहे पर क़त्ल वधी वियो आहे। माल एतिरो आहे जो हुकूमत जेकॾहिं ऐलान थी करे त सभु भॻा बीठा ऐं काश मूंखे बि 1000 रुपया मिले। पर फरमायो अहिड़ो ज़मानो ईंदो क़यामत खां पहिरियां जो जेको माण्हू ज़कात ॾियण जे लाइ खणी ईंदो, ॿिया चवंदा असांखे ज़रूरत न आहे, असां वटि पाण खे ज़कात ॾियणी आहे, वठे केरु। माण्हू ज़कात जा पैसा खयूं फिरंदा पर केरु वठण वारो न हूंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं तव्हांखे ॿुधायूं जिन में इहो साफ़ साफ़ अल्लाह जे हबीब फरमायो ऐं क़ुरान जूं आयतूं बि ॿुधायूं
जिन में रब करीम फरमायो त जंहिं कंहिं हिकिड़े मोमिन खे बि क़त्ल कयो उहो जहन्नम में वेंदो। मगर हिते त असां वटि सवे माण्हुनि खे शहीद कयो वियो ऐं उहे बेगुनाह नाहक माण्हू, मगर घणा माण्हू ॻाल्हाइनि कोन था। सिधी ॻाल्हि जेका आहे उहा चओ, हक़ जो कलमो ॿुधायो। को ज़ुल्म करे थो त ज़ालिम खे ज़ुल्म जो ॿुधायो त हे ज़ुल्म करे थो। ऐं घणा अहिड़ा माण्हू आहिनि असांजा, जेकॾहिं अवाम जा माण्हू उन्हनि खे चवनि था हक़ जो कलमो ॿुधायो त चिड़ी था पवनि। मां कुझु ॾियारनि खां ॾिठो पिए त असांजे अवामी माण्हुनि घणनि आलिमनि पीरनि खे चयो पिए त तव्हां हक़ जो कलमो चओ, ऐं इहो अवाम रुगी नथी चवे बल्कि क़ुरान बि चवे थो जेका सिधी ॻाल्हि आहे सिधी चओ, अलाह थो फरमाए। पर हो चवनि त न पिया, रहंदो चिड़ी पवनि पिया त असांखे तव्हां छो था चओ त असां हक़ चऊं। चाहे उन्हनि सां तव्हांजो इख़्तिलाफ़ हुजे या उन्हनि खे तव्हां सम्झो था त ठीकु आहे उहो ग़लति हुया, मगर जंहिं हद ताईं ज़ुल्म आहे उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ त तव्हां आवाज़ ॾियो, पंहिंजो बयान रिकॉर्ड ते आणियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जॾहिं क़यामत क़रीब ईंदी सतकून अलैकुम उमरा, मां मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़ाहिरी हयाती खां बाद तव्हां में अहिड़ा बादशाह पैदा थींदा फयअमलून आमाला, उहे अहिड़ा अहिड़ा कम कंदा तव्हां सम्झंदो वाकई कनि था, चङा कनि था, बुरा कम कनि था। जॾहिं तव्हां ॾिसंदव त वाकई हे बुरा कम कनि था, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमायो पोइ उन मां माण्हू कीअं बचंदो। हाणे उन वक़्तु नबी पाक अलैहिस्सलाम हल ॿुधायो, जॾहिं हुकुमरान ईंदा मूंखां बाद जेके ज़ुल्म कनि, ज़्यादती कनि, ग़लति कनि, बुराई कनि, अल्लाह जे हबीब उन जो नुस्ख़ो बयान फरमायो। माण्हू चवनि था त अॼुकल्ह केरु इन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे, तव्हां इहो छो था ॻाल्हायो। उन जी वजह बि अल्लाह जो हबीब 1400 साल पहिरियां बयान फरमाए वियो। नबी पाक अलैहिस्सलाम बयान कई, इन जे करे असां ज़रूर ॿुधायूं था ऐं ॿुधाईंदासीं। नबी पाक फरमायो, फमन अनकर फक़द बरिया, जेको माण्हू अहिड़ी सूरत हाल में कहिड़ीअ में जॾहिं हुकुमरान ग़लति कनि, ज़ुल्म कनि, उन महिल उन्हनि खे जवाब ॾे, ग़लति चवे, इनकार करे, रद्द करे चवे त ग़लति आहियो, फ़क़द बरे, अल्लाह जे हबीब फरमायो इहो जहन्नम खां आज़ाद आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, वमन करेहा फ़क़द सलिम, जंहिं माण्हू रुगी दिल में नापसंद कयो इहो बि जहन्नम खां बची वेंदो। ॻाल्हि सम्झ में अचे थी? फरमायो इहो बची वेंदो। पर नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, वलाकिन मर्रदी वशाया, जेको माण्हू उन्हनि सां गॾु थियो, उन्हनि सां गॾु रहियो, उन्हनि जी ॻाल्हि खे मञाई या अॻिते उनखे शाया कराई, फरमाइनि था जेको उन्हनि जे कम में राज़ी रहियो इहो उन्हनि सां गॾु जहन्नम में वेंदो। हाणे अॻी ॻाल्हि वरी थोरी अञा वधीक आहे, छो त जज़्बो माण्हुनि में हूंदो आहे, हर मोमिन में जज़्बो थिए थो। असांजा हुकुमरान आहिनि ऐं वरी उहे साॻा पंहिंजे माण्हुनि खे माराइनि था, अहिड़नि सां त असां विड़ो हली। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयऊं, अफला नुक़ातिलुहुम, या रसूल अल्लाह अहिड़नि सां त हली विड़ी इन्हनि खे जहन्नम में पहुचायूं। पाण फरमायूं, ला, इन्हनि खे मारजो न, मा सल्लू, जेसी ताईं निमाज़ पढ़नि था, यानी निमाज़ खे मञनि था, ईमान ते आहिनि,
जेसी ताईं कलमो पढ़नि था उन्हनि सां जंग न कबी, जेकॾहिं कुफर कनि त पोइ उन्हनि सां जंग कजो, बाक़ी जेकॾहिं ज़ुल्म कनि ज़्यादती कनि त हक़ जो कलमो ज़रूर चइजो, उन्हनि सां जंग न कजो। महबूब पाक अलैहिस्सलाम पहिरियां इहो बयान फरमायो, पाक में इहो भी इरशाद फरमायो। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह फरमाइनि था, काब बिन उजरा खे फरमायो, मां बस मुख्तसर इशारतन कयां थो, पाण फरमायो, ए काब अल्लाह ताला तोखे पनाह ॾे। छा खां या रसूल अल्लाह? फरमायो बेवकूफ़नि जी हुकूमत खां। या रसूल अल्लाह बेवकूफ़ वरी हुक्मरान कॾहिं थींदा? अल्लाह जे हबीब फरमायो, मूंखां पोइ अहिड़ा माण्हू ईंदा जेके न को मुंहिंजे तरीक़े ते हलनि न मुंहिंजी वात दसल ते हलंदा। पाण फरमायो जेको माण्हू उन्हनि सां हा में हा मिलाए, जेको माण्हू उन्हनि खे सही चवे, वआन अला ज़ुल्मिहिम, उहे हुक्मरान ज़ुल्म कंदा, पोइ जेको उन्हनि जो मददगार बणिजे, फरमायूं त अहिड़ो माण्हू फउलाइक लैसू मिन्नी वलस्तु मिन्हुम, इन्हनि जो मां मोहम्मद सां ताल्लुक कोन हूंदो। कहजो जेके ज़ालिम हुक्मराननि जो साथ ॾींदा ऐं न मुंहिंजो उन्हनि सां ताल्लुक हूंदो न उन्हनि जो मूंसां ताल्लुक हूंदो। वला यरदून अलैया हौदी, फरमायो क़यामत जे ॾिहाड़े माण्हू प्यासा हूंदा, उञारा हूंदा, हौज़ कौसर ते मां उन्हनि खे प्याला भरे पीआरींदुसि, पर जंहिं ज़ालिम हुक्मरान जो साथ ॾिनो उनखे हौज़ कौसर ते अचण ई नसीब कोन थींदो। पाण फरमायूं पर ॿिए पासे जेको माण्हू उन्हनि खे ग़लति चवंदो, हो ज़ुल्म कंदा, उन्हनि खे हक़ जो कलमो चवंदो, पाण फरमायूं अहिड़ो माण्हू क़यामत जे ॾिहाड़े मां मोहम्मद जे हौज़ ते ईंदो, मां उनखे प्याला भरे पीआरींदुसि। उन खां सवाइ मुंहिंजा अदा मस्जिदुनि खे वीरान कयो वियो, मस्जिदूं अञा ताईं वीरान पयूं आहिनि, हफ़्ता थिया नको ते अज़ान थी अचे, घणा मदरसनि ते पाबंदी लॻी पई आहे। इहो वरी मुस्तकिल मौज़ू आहे, इंशाअल्लाह अॻिते बयान कंदुसि त रब करीम फरमाए थो, वमन अज़लम मिम्मन मना मसाजिद अल्लाह, अल्लाह फरमायो त उन खां वॾो बि को ज़ालिम हूंदो जेको मस्जिदनि में माण्हुनि खे रोके त मस्जिदनि में अलाह जो नालो न वठो, उते उन्हनि जा फौज, उन्हनि जा कंट्रोल पुलिस बीठी आहे। लिहाज़ा अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु असांजे हाल ते रहम फरमाए। असांजो कम असां बयान करे ॿुधाईंदासीं त नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो, जेकॾहिं कंहिं हिकिड़े खे बि क़त्ल कयो उनजो न को फर्ज़ क़बूल आहे न को नफ़िल क़बूल आहे। असां बयान करे ॿुधाईंदासीं त क़ुरान फरमाए थो, जेको बि कंहिं मोमिन खे क़त्ल कंदो उनजो बदिलो जहन्नम आहे। इहो क़ुरान आहे, इहो बि न ॿुधायूं छा? इहो त बयान करे ॿुधाईंदासीं त नाहक माण्हुनि जो खून करण वारो, पर माण्हू मुस्लमान नबी पाक जे नारनि में मोहब्बत में त शहीद थियनि था, ऐं इहो हर मुस्लमान जो जज़्बो बि आहे पंहिंजे ईमान जे ख़ातिर ऐं नबी पाक अलैहिस्सलाम जे शान जे ख़ातिर। तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी, घोरा ॿार बचा जिंद जाने नबी, तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी, घोरा ॿार बचा जिंद जाने नबी, तुंहिंजे शान मथां। तूं आदम खां बे आहीं अवले, रब तोखे कयो आहे ख़तमे रुसुल। तूं आदम खां बे आहीं अवले, रब तोखे कयो आहे ख़तमे रुसुल। पैदा कोन कयो रब तुंहिंजे मिसले, सारे आलम में इंसान नबी,
तुझे शान मथा कुर्बान नबी घोरा बार बचा जिंदो जाने नबी तुझे शान मथा। आखिर में बस सभई मां सां गॾिजी पढ़ायो त मां पंहिंजी तकरीर खे ख़तम कयां। तुझे शान मथा कुर्बान नबी घोरा बार बचा जिंदो जाने नबी तुझे शान मथा। अल्लाह ताला शल तो असां सभिनी खे पंहिंजे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलाम सां वफ़ा नसीब फरमाए। अल्लाह ताला शाल जेके असांजा आला हुकाम आहिनि इदारा उन्हनि खे बि सम्झ अता फरमाए त कहिड़ी बेवकूफ़ी ते लथा आहिनि। ऐं असां मुतालबो इहो बि कयूं था त जिन खे गिरफ़्तार कयो वियो आहे उन्हनि खे आज़ादु कयो वञे, जेके मस्जिदूं मदरसा सील आहिनि उन्हनि खे खोलियो वञे, ऐं जिन खे गिरफ़्तार करणु चाहिनि था उन्हनि खे गिरफ़्तारी खां छॾियो वञे, बेगुनाह माण्हुनि खे छो था ॿधो। ऐं गॾोगॾु इहो बि मुतालबो आहे त जिन माण्हुनि खे शहीद कयो वियो आहे हुकूमत उन्हनि जी दियत भरे ॾिए, उन्हनि जो दंड ॾिए ऐं अलाह खां माफ़ी वठे, वगरना अल्लाह जी पकड़ सख़्त आहे। अल्लाह ताला शल मुंहिंजा चयल लफ़्ज़ क़बूल फरमाए, तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमायो। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।